तव्हां ॿिन्ही जी राय हिन में छा आहे? तव्हांखे छा थो लॻे, जॉइंट फैमिली सिस्टम सही आहे कि जेको हिकु सेपरेट फैमिली जो जेको सिस्टम आहे उहो वधीक सुठो आहे? मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे कि अगरि जॉइंट फैमिली बि आहे त उनमें एतिरी स्पेस हुजे जेका ज़ाल आहे उहा पंहिंजी मर्ज़ी सां सास 99.9% कोन मिलंदी आहे इन जा करे तो कोई सेपरेट अगर उनकी पर्सनल लाइफ में सबनी इंटरफेयर ना करन तो वो सिंपल जॉइंट फैमिली में भी खुश रही सके थी। सही। अगर सबनी इंटरफेयर करना तो कोई उनजो जाहिर सी उनजो राइट आ कि वो सेपरेट घर डिमांड करे। सही सही। तो ही जेका मसला आहिनि इन मां जेका छोकिरो हूंदो चवंदो मां भई मुंहिंजे माउ पीउ खे कोन छॾींदो, तो पर मां ही चाहती कि हिकिड़ो लाइफ में बैलेंस हुजे माँ जी तरफा भी और वाइफ जी तरफा भी। सही। मुझे साहब तव्हांजो छा ख़्याल है? हिनमें सोचे समझे ॻाल्हाइजो, मुझे साहब घर वञणो आहे, सोचे समझे ॻाल्हाइजो। अच्छा, हिन में हूंदो ई आहे त जीअं जॉइंट फैमिली जी ॻाल्हि लॻियो न। जी जी, जॉइंट फैमिली सही आहे तव्हांजे हिसाब सां कि सेपरेट रहणु सही आहे? सेपरेट रहणु इलाही हद ताईं बहितर आहे, छो त जेकॾहिं जॉइंट फैमिली में रहनि था त हाणे उते वालदा चवे थी त मां सॼी ज़िंदगी हिनखे पालियो ऐं हे ग़ुलामी करे थो पंहिंजी ज़ाल जी, ऐं वरी जेकॾहिं उहो पंहिंजी वालदा ॾे ख़्यालु करे थो मुड़ुस हुनजो त वरी ज़ाल जो इहो आहे त जेकॾहिं मां सां शादी कई थी ऐं ध्यानु होॾे आहे हिनजो, ऐं वरी पोइ वॾनि खे बि थोरो हिन में सोचणु घुरिजे त जेकॾहिं हुननि जी शादी थी आहे त हुननि खे थोरो स्पेस ॾियनि ऐं हुननि जो को मामिलो अहिड़ो थिए थो या मुड़ुस पंहिंजी ज़ाल जो ख़्यालु करे थो त हुनजी ज़िमेदारी आहे ख़्यालु करणु, त हुन जी ज़िमेदारी पंहिंजी ज़ाल जो ख़्यालु करे, पंहिंजी वालदा जो ख़्यालु करे। त इन्हनि माइनर शयुनि ते हाणे इहो कोई इशू न आहे त जेकॾहिं उहो ज़ाल जो ख़्यालु करे थो, वालदा जो ख़्यालु करे थो, जेकॾहिं कंहिंखे बुरो लॻे थो त हिनखे इग्नोर करे छॾिजे त उहो बहितरु आहे, पर इन्हनि मामलनि ते रिश्ता ख़राब थी वेंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तव्हां जीअं चयो त इहो को वॾो इशू कोन्हे, असां वटि मसइलो इहो आहे त असां नंढनि इशूज़ खे असां वॾा इशू, नंढनि प्रॉब्लम्स खे मुंहिंजे ख़्याल में असां वॾा इशूज़ ठाहे छॾिया आहिनि। हर ज़िंदगी में प्रॉब्लम हूंदो आहे, ज़िंदगी जे हर पहलू में प्रॉब्लम हूंदो आहे, न सिर्फ़ु तव्हांजी मैरिड लाइफ में, अदरवाइज़ बि त ज़िंदगी जे कंहिं बि जॻह ते वञो तव्हांखे उते इशूज़ मिलंदा आहिनि, तव्हांखे प्रॉब्लम्स मिलंदियूं आहिनि, पर तव्हां उन प्रॉब्लम्स सां गॾु कोन हलंदा आहियो बल्कि उन्हनि खे सॉल्व कंदा आहियो या दरगुज़र कंदा आहियो ऐं तव्हां मूव ऑन कंदा आहियो। पर हीअ रिलेशन में असां किथे उनखे स्टोर कंदा वेंदा आहियूं ऐं जॾहिं असांखे मौक़ो मिलंदो आहे सभु उहे पंहिंजो जेको बैगेज आहे न उहो कढी साम्हूं वारे खे ॿुधाइणु शुरू करे छॾींदा आहियूं। अच्छा, हिते जॾहिं हिकु ॻाल्हि जेका मूंखे बि ॾाढी शॉकिंग लॻी त अॼुकल्ह असां जेको मुआशिरो ॾिसी रहिया आहियूं, जेको सराउंडिंग में पंहिंजा माण्हू ॾिसी रहिया आहिनि, उहे लव मैरिजिस ते घणो बिलीव करे रहिया आहिनि। असांजो जेको यूथ आहे उहो उन तरफ़ वञी रहियो आहे, प्लस उहे तमामु माण्हू जेके असांखे मुंहिंजी सराउंडिंग में त जेके मूंखे नज़र अचनि था उहे मेजॉरिटी उहे माण्हू आहिनि जेके लव मैरिजिस ते बिलीव कनि था। पर अॼु बि सर्वे चए थी त असांजे कल्चर में अरेंज मैरिजिस जो राज घणो आहे। छा अरेंज मैरिज या लव मैरिज ॿिन्ही मां अगरि तव्हां हिकिड़ो को बि टैगलाइन तव्हां खणो था, छा इहो स्पेसिफिक रीज़न थी सघे थो डाइवोर्सिस जो? मां ही चवां थी कि लव मैरिज जेका अगरि थींदियूं आहिनि 100% मां तो 50 to 60% डिवोर्स थींदी आहे। इन जो मसइलो इहो आहे कि एक्सपेक्टेशन हिक ॿिए सां ॾाढी हाई हूंदी हुई और बाद में जॾहिं ग्राउंड रियलिटी ते अचनि था तो सभिनी डिफरेंट थिंग्स हूंदियूं, तो इन जे करे वधीक डिवोर्स थींदियूं। तो जंहिंखे चए थी कि भाई पहले तो तव्हां मुंहिंजे साथ हीअं गॾु हलना हुआ, हीअं करणा हुआ, हाणे तो चवनि था भई एडजस्ट करो, तो मां ही एडजस्ट ना कंदमि। तो ये मसलो आहे ॿिन्हिनि साइड ते। तो अदम बर्दाश्त चांद तोड़ के ले इस गाल के भाई बाद में पता चांदी की कोई रिंग भी नहीं आ रही। खैर ये नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि ये एक्चुअली घरनि जा मसला आहिनि। अच्छा, हिते हिकु ॿियो ॾाढो वॾो इशू, ॾाढो कॉमन इशू असांजी मैरिजिस में जेको नज़र अचे थो उहो शायदि असांजो एज जो भी फैक्टर आहे। असां वटि हिकु तबिको अहिड़ो आहे जेको इहो मञे थो त तव्हां 18+ या अर्ली 20s में तव्हां पंहिंजी जेका इहा लाइफ आहे इहा स्टार्ट कयो। उते असां वटि हिकु वॾो तबिको उहो बि नज़र अचे थो जेको 30s ताईं त शादी जे बारे में सोचे ई नथो, जेको करियर ओरिएंटेड माण्हू आहिनि उहे उन तरफ़ वञनि ई नथा। तव्हांखे छा थो लॻे, छा एज बि को रीज़न थी सघे थी लाइफ में प्रॉब्लम्स जे लाइ? मुर्तज़ा सर। अच्छा, एज जो मां कुझु अहिड़ी फैमिलीज़ खे पर्सनली सुञाणा थो त जिन में वाइफ जी उमिरि घटि आहे न त उन्हनि जो रिश्तो ॾाढो सुठो थो हले ऐं जेकॾहिं उनजी एज सेम आहे त पोइ उन्हनि में डिस्प्यूट थी था वञनि। उहे बि डिस्प्यूट जेकॾहिं उन्हनि खे इग्नोर कनि था त हिकिड़ी हद ताईं हूंदा आहिनि, हिकिड़ी उमिरि थींदी आहे जीअं ॿार थींदा आहिनि उन्हनि जा, त उन्हनि जी ज़िम्मेदारियूं जेके आहिनि उहे कन्वर्ट थी वेंदियूं आहिनि ॿारनि ॾे, उन्हनि जो ध्यानु घणो तक़रीबन ॿारनि ॾे थींदो आहे। त उहे अक्सर कुझु समझदार माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि पंहिंजे इशूज़ खे जेको आहे उहो इग्नोर कंदा चवंदा आहिनि हाणे असांजी जेका ज़िंदगी हुई उहा त हिकिड़े पासे ते, हाणे ज़िंदगी आहे ॿारनि जी,
त जेकॾहिं ॿारनि जे बारे में सोचिजे इन इहा बि हक़ीक़त आहे जेकॾहिं रिश्तो ख़राबु थिए थो त औरत जो रिश्तो ख़राबु थिए थो औरत शादी करे थी छॾे, मर्द जो ख़राबु थिए थो मर्द शादी करे था छॾनि। त हाणे इन में मसइलो जेको थियो अथव न जेकॾहिं उहे सोचनि त ज़िंदगी ख़राबु थींदी आहे ॿारनि जी, उहे डिस्टर्ब थींदा, उन लाइफ सॼी डिस्टर्ब थींदी आहे, छो त उन्हनि खे एजुकेशन करणी आहे, वरी अॻिते वधिणो आहे, पढ़णो आहे, पंहिंजो कैरियर ठाहिणो आहे। त वरी जॾहिं उहे ॿार वॾा थींदा आहिनि वरी उन्हनि जूं शादियूं थींदियूं आहिनि त उन्हनि जो बिहेवियर बि पंहिंजे वालिदेन वांगुरु हूंदो आहे। सही सही। त हे जेकॾहिं इन शइ खे थोरो सोचनि, असां जेके असां पाण में इहे सोचूं त मर्द आहे औरत आहे त हाणे ॿारनि जे लाइ थोरो मामलनि खे इग्नोर कजे जी जी। अदरवाइज आई गेस एज जो एज सच को अहिड़ो को ख़ासि नंबर कोन्हे जंहिं जे असां चऊं इशू न थींदो आहे। हा सही। पर जेकॾहिं मुड़ुस जी उमिरि घणी वॾी आहे तो वधीक बहितर ॾिठो 4 साल त मां चवंदो उहो सही बहितर आहे। सही सही। अच्छा हिते हिकु ॿी शइ जेको हिकु तव्हां ॿारनि जी ॻाल्हि कई, हिकु ॿियो फैक्टर असांखे नज़र अचे थो त न सिर्फ़ु अलाह साईं सभिनी खे सलामत रखे, पर न सिर्फ़ु डिवोर्सिस में बल्कि असां वटि अगरि को हिकिड़ो स्पाउस जी जेका ख़ुदा न ख़ास्ता डेथ थी वञे त ॿिए सां जेको ट्रीटमेंट आहे उहो कीअं ॾिठो वियो आहे, ऐं उन वक़्त ते जॾहिं असां लीगल एड सोसाइटी खे असां इन्वॉल्व कयूं था त उते उन स्टेज में या उन टाइम ते कहिड़ियूं उहे कॉल्स आहिनि, कहिड़ियूं उहे प्रॉब्लम्स आहिनि जेके माण्हुनि जो तव्हां रिसीव कंदा आहियो? इन्हनि खां करे पार्टीशन जे हवाले सां कॉल असां रिसीव करूं था। अगरि जॾहिं मुड़ुसु गुज़ारे वेंदो आहे त जेका फैमिली मेम्बर्स आहिनि, ॿार नंढा हूंदा त चवनि था असां जेका घरवारी आहे उनजी उनखे असां न ॾियूं कुझु बि, तो हिन जे करे पोइ असां उन लाइ पार्टीशन जो सूट कंदा आहियूं। जेका वाइफ आहे उनजो राइट उनखे ॾियारींदा आहियूं, और जो बच्चनि जो प्रॉपर्टी राइट आहे उहो कोर्ट रिजर्व करी वेंदी आहे, वरी उन ते इंट्रस्ट ॾींदी आहे ताकी सभिनीनि जो गुज़ारो थी सघे। सही ई आहे। मगर मास्टर जी तल्ख़ हक़ीक़त इहा आहे, अगरि कोई जेका जंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वञे थो त उन्हनि जी प्रॉपर्टी में उन्हनि जो जेका शेयर आहे उनखे आसानी सां इन माशरे में न ॾींदा आहिनि। चवंदा कि भई असांजो पुटु गुज़ारी वियो, छो असां तव्हांखे हिसो ॾियूं।